नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में खबर ॾींदा हलूं त नौजवान काहोड़े एक्शन कमेटी मोरो जे सॾ ते मंशियात खिलाफ एहतजाजी क़ौमी अवामी तहरीक अॻवान गुलाम फरीद कलोड़ो, SNP अॻवान बिलाल डाहिरी, SUP अॻवान मोहम्मद असलम कोरे जो एहतजाज कंदे चयो आहे त जेकॾहिं कंहिंजी का जहिड़ी बि जमात में वेठो आहे, का पावर वारी आहे, जेका पावर खां ॿाहिरि आहे, उन्हनि जा तालुकात आहिनि। असां त क़ौमी लड़े जा सभु सफ़र साथी दोस्त जेके बि आहिनि, मीडिया जा दोस्त लिखूं था या दाऊं था कयूं, पर जेके करण वारे फोरम ते वेठा आहिनि उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुसि त मोरो तव्हांजो बि आहे, मोरो असांजो बि आहे, ऐं मोरे जी तरक़ी गॾियल आहे त पोइ मोरे खे स्पेशल फंड काफ़ी सालनि खां न मिलियो आहे। मोरे खे जेकॾहिं स्पेशल पैकेज मिले थो त उन सां गिटियूं नालियूं ऐं इहे सभु ठही सघनि थियूं त जीअं माण्हू जी ज़िंदगीअ जो मयार कुछ बेहतर बची सके तो। अॼु बि जेके खतूं आहिनि उन्हनि ते कब्ज़ा पिया थियनि, उते बि पार्क ठाराए ॾिना वञनि। हिते ई हिन डॉक्टर्स कॉलेज जे भरिसां बेनज़ीर जे नाले सां पार्क जोड़ियो आहे। अहिड़ा 4 पार्क हुजणु खपनि, स्कूल हुजणु खपनि। हिते नियाणियुनि जे स्कूल